अस्सलाम वालेकुम। माई टी न्यूज़ सां मां या बेनज़ीर उंडड़। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं कराची आर्ट काउंसिल में। आर्ट काउंसिल में जेका सिंधी अदबी संगत जी गॾिजाणी रखी वई आहे, अचो त उन्हनि सां कुझु ॻाल्हि ॿोल कयूं था। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके सिंधी अदबी संगत गॾु थी रही आहे, इहो तमामु सुठो फेल ऐं सुठो अमल आहे। ऐं जंहिं ॾींहुं मूं ताज ऐं डॉक्टर मुश्ताक फुल जो फ़ोटू भाकुर वारो ॾिठो त मूं ई चयो त हिन साल जो सभिनी खां सुहिणो फ़ोटू आयो। आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत हिकु हुजणु खपे। हीअ सिंध हिकु आहे, सिंधी ॿोली हिकु आहे। सिंधी अदबी संगत खे बि ऐं सिंधी दानिश्वरनि खे, सिंधी अदीबनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते हुजणु खपे। तव्हांखे ख़बर आहे त 5 शाखूं आहिनि। सो घणे वक़्त खां को मरकज़ी इजलास थियो कोन हो, त अॼु असां कोशिशि कई आहे त जेके बि पंहिंजूं शाखूं आहिनि उन्हनि जा जेके काउंसलर ऐं सेक्रेटरीज़ आहिनि सभिनी खे गॾु कयूं। ऐं उन में हिकिड़ो त इहो आहे त जेके असांजी हफ़्तेवार गॾिजाणियूं थियनि थियूं उन्हनि जी रिपोर्ट वठूं त किथे कीअं कमु हले पियो, ऐं जेकॾहिं किथे सुस्तु आहे त थोरो उन्हनि खे मोटिवेट करण जी कोशिशि कयूं। ॿियो इहो आहे त वॾी मरकज़ी सतह ते हिकिड़ो वॾो प्रोग्राम कंदासीं ऐं शाखुनि खे बि हिकिड़ो प्रोग्राम करण जे लाइ को टास्क ॾींदासीं। ऐं टियों इहो आहे त जेके असांजूं जाड़ियूं शाखूं आहिनि उन्हनि खे पाण में गॾिजण जे लाइ कुझु न कुझु सलाह मशवरो कंदासीं। सो इहे सभु शयूं सोचे करे असां सॼी पंहिंजी जेका दोस्त आहिनि सभिनी खे गॾु कयो आहे। इंशाअल्लाह सभिनी सां सलाह मशवरो कंदासीं, कोशिशि कंदासीं त गॾिजी सॼी इफ़ाम तफ़हीम सां मिली जुली करे सभु मसइलनि खे हल करे अॻिते वधायूं। सिंधी अदबी संगत कराची खे अॼु हिकु थी रही आहे। नसीर सर, उन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? अॼु सिंधी अदबी संगत हिकु ई आहे, पर हीअ जेकी धड़ाबंदी आहे उहो ॿियनि शोबनि में बि धड़ाबंदियूं आहिनि। इन जे करे जेका कुझु विजन जो मसइलो बि आहे, बसीरत जो मसइलो बि आहे, कुझु नज़रियाती ऐं कुझु ॿिया मसइला बि आहिनि। बाक़ी असां आहियूं हिकु ई। उन में चाहे त जेकॾहिं शख़्सी पंहिंजी अना या शख़्सी जेके पंहिंजा जेके मतिलबु पसंदि या तरजीह जेका आहे उन खे जेका सानवी रखिजे त असां गॾिजी कमु कंदासीं। सिंध हिकु ई आहे, सिंधी ॿोली जी ख़िदमत हिकु ई आहे। ऐं असां त अदबी संगत जा कारकुन आहियूं। अदबी संगत कराची शाख बानीकार शाख आहे, उन जा असां वर्कर आहियूं, असां उन जा कारकुन आहियूं। ऐं उन हवाले सां काविश मैगज़ीन में बि हिकु राय असां घुरी वई उहा छपी बि हुई। त उन में इहो आहे त असांजी अदबी संगत जो आइन हिकिड़ो आहे ऐं उन आइन जे हिकिड़े हुजण जे करे बाग़ी बि हिकु ई ईंदी। ऐं जेकॾहिं को माण्हू ॿियो धड़ो जेकॾहिं ठाहे बि थो, भले उहो बि कमु करे, पर उहो ॿिए नाले सां जेका कमु करे उहो पंहिंजो आइन ठाहे, पंहिंजो उनजी तंज़ीमी जोड़जक करे। बाक़ी हीअ जेको वॾड़नि जो जेको विरसो आहे, असां नवां इदारा त कोन था ठाहियूं, पर जेके ठहियल आहिनि इदारा उन्हनि खे त हलायूं न। ऐं ईअं ई जेका पाकिस्तान ठहण खां अॻु में जेका गोबिंद माली जी जेका ठहियल जेका हुई सिंधी अदबी संगत, उन जो त कारज पूरो इन करे न थियो जो विरहाङे खां बाद में हितां उहे जेके असांजा दोस्त हुया जेके सिंधी अदबी संगत जा, उहे वरी हितां लॾ पलाण करे विया। उन खां बाद में जेको इहे 50 जे ॾहाके में जेको नूरुद्दीन सरकी ऐं ॿिया दोस्त जेका उन्हनि अदबी संगत हीअ जेका मौजूदु आहे उन जो बुनियादु विधो ऐं उन खे जेका हिकिड़ी फ़िक्री तहरीक ऐं तरक़ी पसंदि जेका इदारो बणाए पेश कयो वियो। ऐं उन में काफ़ी कम बि सुठा थिया। ऐं शेख अयाज़ समेत ॿिया अयाज़ कादरी साहबु या रशीद भट्टी, इहे वॾा वॾा नाला आहिनि। एतिरे क़द्र जो इब्राहिम जोयो साहबु। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा ई ॻाल्हि असां हींअर बि था कयूं त हीअ अदबी संगत असांजे वॾड़नि जो जेको आहे क़ाइमु कयल इदारो आहे ऐं असां इन इदारे जा कारकुन आहियूं। मां ज़ाती तौर ते इन ख़्याल जो आहियां त असां गॾु आहियूं, हिकु आहियूं ऐं हिकु रहंदा। जेका सिंधी अदबी संगत जी अॼु गॾिजाणी रखी वई आहे उन बाबति तव्हां छा था चवणु चाहियो, उन जे हिसाब सां ॿुधायो। जी, अॼोकी गॾिजाणी हिते असां आर्ट काउंसिल में सिंधी अदबी संगत मरकज़ पारां जेको आहे उनजे राब्ता सेक्रेटरी जेको कराचीअ जे समूरनि शाखुनि जे लाइ मुंतख़िब थियल आहे, उन जे सदारत हेठि जेको आहे सो इहा गॾिजाणी कोठाई वई आहे, जंहिंमें तक़रीबन असांजूं हिते 5 शाखूं आहिनि जेके कराचीअ में, जंहिंमें कराची शाख आहे, इब्राहिम हैदरी शाख आहे, जंहिंमें सचलगोड़ शाख आहे, जंहिंमें गुलशन हदीद शाख आहे, मलीर शाख आहे। इन्हनि मिड़नी शाखुनि जा जेके सेक्रेटरी, राब्ता सेक्रेटरी ऐं कुझु असांजा ॿिया एवज़ी जेके आहिनि उहे हिते गॾु थिया आहिनि। गॾिजाणीअ जो मक़सदु असल में इहो आहे त हिकु त इहो आहे त कराचीअ जूं शाखूं जेके आहिनि उन्हनि जो पाण में राब्तो हुजे ऐं
पिणु उन्हनि शाखुनि सां वरी जीअं मर्कज़ आहे त मर्कज़ बेराब्ते में हुजणु खपे त जीअं जेके हितां जूं सरगर्मियूं आहिनि एक्टिविटीज़ आहिनि त उन्हनि जी जेका रिपोर्टिंग आहे उहा जीअं मर्कज़ ताईं पहुचे ऐं मर्कज़ उन तहत जेको आहे सो अॻिते हली करे जेके के प्रोग्राम अहिड़ा तय थियनि था या अवार्ड थियनि था या ॿियूं शयूं थियनि थियूं त उन्हनि ते उहो जेको आहे सो कमु करे। गॾिजाणीअ जो असुलु मक़सदु जेको बुनियादी तौर ते हिते आहे उहो इहो आहे त उन में कुझु एजेंडाऊं रखियूं वयूं आहिनि जंहिंमें पहिरीं एजेंडा त इहा आहे त जेको असांजे अदबी बोर्ड तरफ़ां जेको ढगे जो लोगो जेको असांजो तहज़ीबी सक़ाफ़ती हिकु नमूनो आहे उनखे जेको आहे सो उन्हनि हटाए छॾियो आहे जंहिं ते अॻु में बि काफ़ी एहतिजाज थिया आहिनि सिंधी अदबी संगत मर्कज़ पारां ऐं शाखुनि पारां ऐं कुझु सिविल सोसाइटीज़ जेके सिंधी अदब ऐं कल्चर सां मुहबत कनि था उन्हनि उन ते काफ़ी एहतिजाज कया आहिनि ऐं एहतिजाज हाणे बि थींदा रहनि था। उन बाबति आहे त उन ते वीचारणु आहे त उन लाइ छा करणु खपे त उन जेको असांजो मोनो आहे जेको हिकिड़ो सिंबल आहे त उनखे असां कीअं ॿीहर जेको आहे सो उनखे राइज करायूं छो त उहो हिकिड़ी सुञाण बणियल आहे सॼी दुनिया में छो त अदबी बोर्ड हेल ताईं केतिरा ई किताब छापिया आहिनि केतिरा ई प्रोग्राम कया आहिनि ऐं उहे जेके किताब आहिनि उहे नेशनल इंटरनेशनल लेवल ते मञता माणे चुका आहिनि त यकीनन उहो हिकु सिंबल बणियल आहे उनखे हटाइण जो आख़िर हींअर कहिड़ो मक़सदु आहे ऐं यकीनन हर क़ौम जो हर ख़िते जो हर चइजे त खणी जेका हिकिड़ी NGOs बि थींदी आहे त उनजो बि हिकिड़ो लोगो थींदो आहे त उहो लोगो उनखे बरक़रार रखणु ॾिनो वञे आख़िर उनखे छो हटायो। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां जेके शाखूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो गॾियल प्रोग्राम करणु चाहियूं था गॾिजी करे हिकिड़ो प्रोग्राम करणु चाहियूं था पोइ उहो प्रोग्राम अॼु जीअं त उन ते मीटिंग थींदी उन ते उहा एजेंडा ईंदी साम्हूं उन ते दोस्त राया ॾींदा त उहा आया का कॉन्फ्रेंस हुजणु खपे उन कॉन्फ्रेंस जो मक़सदु छा हुजणु खपे उन में कहिड़ा सेशन रखणु खपनि ऐं उन्हनि में कंहिंखे मुदऊ करणु खपे उहे ॻाल्हियूं हूंदियूं। उनखां अलावा इहो आहे त जेको असांजो अदबी संगत जो जेको बुनियादी ढांचो हुयो उहो काफ़ी अरसे खां ॿिनि हिसनि में विराइजी चुको हो जंहिंखे ॿीहर हिकु ई उन में ज़म करण जे लाइ कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि पर हाणे ईअं आहे त छो त जीअं त हाणे हिक ई जाइ ते जॾहिं उते ढांचो टुटी पियो त हिक ई जाइ ते हिकु शाख मां ॿ शाखूं जुड़ी वयूं यकीनन जॾहिं शाखूं ॿ जुड़ी वयूं त उहे उहिदा बि ॿ जुड़ी विया। हाणे ईअं आहे त वरी उन्हनि खे ॿीहर पाण में ज़म करण जे लाइ उन्हनि खे कीअं ज़म कजे उन्हनि जो सेटअप कीअं हुजे उन्हनि खे ऑर्गेनाइज़ करण जे लाइ छा तरीक़ेकार हुजे छो त उहे 2 सेक्रेटरी आहिनि त उन्हनि मां हिकु सेक्रेटरी कीअं थिए या उन्हनि शाखुनि खे अलॻि अलॻि बरक़रार रखियो वञे उन्हनि खे को ॿियो नालो ॾेई करे त उन मुताबिक़ बि असां अॼु ॻाल्हाईंदासीं। उहो इन करे बि थियो आहे त छो त इन जी इहो महसूसु कयो वियो त आख़िर ईअं करे असां नुक़सान में विया आहियूं छो त उन सां इहो थियो त इख़्तिलाफ़नि जनम वरितो खोड़ सारनि ऐं पोइ इहो अदबी इख़्तिलाफ़ जेके आहिनि छो त अदब अहिड़ो आहे जेको अदब कंहिंजो आलाइकार न आहे उहो न सियासत जो आलाइकार आहे न कंहिं ॿिए कंहिं अहिड़े उनजो मकतब जो आलाइकार आहे बल्कि कई मकतब अहिड़ा आहिनि जेके अदब जा आलाइकार आहिनि छो त उहे अदब मां काफ़ी शयूं वठनि था हासिलु कनि था त हाणे जेकॾहिं अदब ई पाण इंतिशार जो मुतमिन हुजे उहो जेकॾहिं इंतिशार में पखिड़ियल हुजे त यकीनन जेको आहे सो उहो उन जो आलाइकार केरु बणिजो या उहो समाज में कहिड़ी तब्दीली ॾेई सघंदो त उन करे उन ते पिणु जेको आहे सो इहो सोचियो वियो आहे त उन ते बि आहे हिकिड़ी मीटिंग कई वञे ऐं हिकिड़ी गॾियल राय सां उन करे छो त जिते काफ़ी सारा दोस्त वेंदा आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी राय ॾींदा आहिनि ऐं हिकिड़ी गॾियल राय जेका हूंदी आहे इहो हिकिड़ो जमहूरी अमल आहे ऐं जेकॾहिं जमहूरी अमल ते जेका शइ थींदी आहे यकीनन उहा पाइदार बि थींदी आहे ऐं उन जा के लाभायता मक़सद बि हासिलु थींदा आहिनि। सो इहो ई मेन मक़सदु आहे अॼोकी गॾिजाणीअ जो ऐं उमेदु आहे त असां कंहिं सुठे मक़सद ॾांहुं वञी रहिया आहियूं ऐं उन जी का सुठी हासिलात थींदी। शुक्रिया सर। ही हुआ मंज़ूर हुसैन सर जेके अॼु ई गॾिजाणी ते पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार करे रहिया हुआ।